नाज़रीन मनहेड़ो छे ॻोठ कमर चांडियो समेत केतिरनि ई ॻोठनि जी बिजली कातनि ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक तफ़सील लाइ अचो त ॾिसूं गुलाम मोहम्मद भट्टीअ जी रिपोर्ट। जीअं त हींअर असां मौजूदु आहियूं मनहेड़ो भरिसां कमराबाद शहर में। जीअं त कमराबाद शहर ऐं उनजे भरपास जे समय ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 70 सालनि खां जेका बंदि आहे। हाणे अचो त हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हायूं। अहिड़ी पसगीरदाई में ऐं जेको सो हिते मलेरिया पकड़िजी विया, माण्हुनि जा बचड़ा नंढा वॾा जेको सो बीमारी में मरिजी चुका आहिनि। आवाम जे लाइ कंहिं क़िस्म जी अहिड़ी का सहूलियत कान्हे का ऐं असां बार बार शिकायतूं करे थकिजी पिया आहियूं। न्यूज़ वारा दोस्त घुराया आहिनि, असां पंहिंजूं रिपोर्टूं ऐं ख़बरूं हलायूं आहिनि। उन जे लाइ बि कंहिं क़िस्म जो असांजो को माना अहिड़ो को तदारक नथो कयो वञे। खालदाबाद ताईं सोनारी ताईं लाइट हले पई थी, छो त उन्हनि जा वापडा वारनि जा मनपसंद माण्हू आहिनि, उन्हनि वटि उहा लाइट हले पई थी। असां वटि आहे कान। SDA वटि 3 खां 4 चकर वियाऊं त बि असांजो को तदारक। इंजीनियर ॾे वियासीं, SDA ॾे मोकिले, इंजीनियर SDA ॾे मोकिले, ईअं करे करे असांखे मोटा असांजी बिजली न ॾिनी अथनि असांखे। ऐं काफ़ी बिलनि ते 84 महीननि में माण्हुनि जा बिल तक़रीबन कंहिं ते 4 लख, कंहिं ते 5 लख। हाणे जवाब अॻिते लिखाइनि था बाबा कमरदीन चवनि जो 2 करोड़ बकाया जाता है। अब बिजली कान्हे का बकाया जात किथां आहे माण्हुनि ते? हरूभरू जा डिटेक्शन, हरूभरू जूं ॻाल्हियूं। वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस, चीफ ऑफ आर्मी स्टाफ सभिनी खे असां इहा दाद ॾियूं था। असांखे हक़ खपे, असांखे हक़ खपे, असांखे बिजली जो, असांजे रोड जो, असांजे ड्रेनेज सिस्टम जो। 84 महीननि में गैर क़ानूनी बिल असांजे मथां ठोकिया विया आहिनि। उन्हनि जो केरु पुछाणो कोन थो करे। ऐं जॾहिं असां उन्हनि खे चवनि था हेतिरा तव्हां बाक़ीदार आहियो। भाऊ 7 सालनि में जेका असां लाइट ई न आहे ॿारी, उनजा असांखे गैर क़ानूनी छाजे लाइ बिल मोकिलिया विया आहिनि। असां हींअर बि वापडा जे एक्शन हिते आयो आहे, एक्शन मुज़फ़र ख्वावड़ आयो, रहमान काज़ी सां गॾु आयो। उन्हनि बि हिते जेको आहे विज़िट कई, असांजा तासुरात वरिता, असांखां पुछो, असांखां आंच पुछा, पर जेको आहे उन्हनि जो को बि हींअर ताईं जेको वरी उन्हनि असांखे पुट वराए पुछो न आहे। असां वरी बि असां वापडा अख़्तियारनि खे, वापडा जे आला अख़्तियारनि खे, वज़ीर आज़म पाकिस्तान खे, सदर पाकिस्तान खे ऐं जेको वापडा हेस्को जो जेको चेयरमैन आहे उनखे अपील था कयूं। CO सखर आहे उनखे बि अपील था कयूं त ख़ुदा रा असांखे रहम कयो वञे, असांजी इलाइक़े ते रहम कयो वञे। हींअर बेड़ी गर्मी में असां पंहिंजनि हक़नि जे लाइ हींअर बीठा आहियूं। असां इहा साबित क़दमी था ॾेखारियूं जेसि ताईं कमरदीन चांडियो जी लाइट न बनंदी असां पोइ न कंदासीं। कमरदीन जे शहरनि ऐं भरपासे जे ॻोठाणनि जा व्यूज़ ॿुधा। हिननि जेको आहे सिंध हुकूमत खां अपील कई आहे, मुतालबो करे अपील कई आहे त पंहिंजो जेको आहे असांजी बिजली बहाल कराए ॾिनी वञे। कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु गुलाम भाटी, KTN न्यूज़ मनहेड़ो। नाज़रीन, सालनि खां रोलड़े जो शिकार ॾहर की